नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन ज़िले शिकारपुर जे तालके गड़ियासीन जे नए सेंट्रल टाउन ढरखण जे शहर जा कहिड़ा मसला आहिनि? ढरखण जो शहरी छा थो सोचे? आम शहरीअ खे मसइलनि तोड़े मक़ामी इंतज़ामिया बाबति ॼाण रखण में केतिरी दिलचस्पी आहे? उहे पंहिंजे हक़नि बाबति केतिरी ॼाण रखनि था? अचो त ताज़ो सचाई न्यूज़ पारां कयल सर्वे जी ही दिलचस्प रिपोर्ट ॾिसूं। साईं, ढरखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? इहा मूंखे का ख़बर कान्हे। मां अनपढ़ियल आहियां, हिकिड़ो बि दर्जो पढ़ियल न आहियां। न, तव्हां पढ़ियल लिखियल भली न हुजो, पर मसइलनि जी त ॼाण आहे न। त ढरखण जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? या मूंखे का ख़बर कान्हे। मां वॾो आहियां ई न नी, ॿिए कंहिं खां पुछां। ऐं ढरखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? ढरखण शहर में साईं वॾे में वॾो मसइलो इहा त नौजवान लाइ हिते लाइब्रेरी कोन्हे, लाइब्रेरी हुजणु घुरिजे। हिते ॿियो पार्क कोन्हे, पार्क हुजणु घुरिजे। माण्हू को इंजॉय विंजॉय करे ॿार नौजवान लाइ लाइब्रेरी मसइला जाते नौजवान मसइलो कहिड़ो आहे? इन शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे तव्हांजी नज़र में? मसइलो सफ़ाई जो मसइलो भाऊ हिते आहे। ॿियो अमन अमान जो मसइलो बि आहे, सम्झी भाउ। इहे ई मसइला वधि में वधि अहम आहिनि। असांखे सफ़ाई बि घटि आहे, अमन अमान बि बहितर न आहे भाउ। ढरखण शहर में इहो मसइलो आहे, सफ़ाई जो मसइलो आहे। त ॿियो वरी साईं जा बिजलीअ जो मसइलो आहे, लोड शेडिंग जो मसइलो। अपील इहा था कयूं त माना बिजलीअ जो जेकी लोड शेडिंग आहे या सुठी कयो, हिन ते जीअं मोमिन जेके रोज़ा रखी सघनि। हीउ जेको ढरखण आहे इहो टाउन आहे या यूनियन काउंसिल आहे? यूनियन काउंसिल आहे, न टाउन न आहे चयो। हा, यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी न आहे। काउंसिल जो सेक्रेटरी कहिड़ो आहे? साईं सैद शाह आहे लंगड़नि जो। साईं शाहिद शाह। अच्छा साईं, हिन ढरखण शहर जो वॾे में वॾो मसइलो तव्हांजे नज़र में कहिड़ो आहे? घणा ई मसइला आहिनि साईं। हिकिड़ो मसइलो हुजे ढरखण जे शहर जो त ॿुधायो न साईं। वॾो मसइलो कहिड़ो आहे? साईं वॾा मसइला हिते इहे ई आहे त चोरी चकोरी लुट फुर आहे। भाऊ, ढरखण शहर में अवां रहो था, अवां जे शहर में वॾे में वॾो मसइलो अवां जे नज़दीक कहिड़ो आहे? न, कहिड़ो को मसइलो आहे ई न। हिते ढरखण जा सभु मसइला ओके आहिनि? ओके लॻा पिया आहिनि, असां को मसइलो न आहे। ढरखण जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे तव्हांजे नज़दीक? असांजे ढरखण जो वॾे में वॾो मसइलो ॾिसो था, साफ़ सुथराई कोन्हे का, रोड रस्ता आहे हो सभु तव्हांजे अॻियां आहिनि। हिन जो ढरखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? असांजो साईं तफ़सीर शाह सेक्रेटरी साईं सम्झंदा आहियूं। ॿियो अलाए हिकिड़ो आहे मथां हुनजे, उनजी ख़बर नाले मूंखे बि न आहे। रोज़ रोज़ सेक्रेटरी ॿिया था अचनि। हा, ख़बर न आहे सेक्रेटरी। पोइ उहो मसइला तव्हांजे सफ़ाई जो मसइलो त यूनियन काउंसिल जे सेक्रेटरी जो मसइलो आहे, उहो हल नथो करे? साईं नथो करे। ॾिसो त अॻिते शहर ॾिसो त छा हालत लॻी पई आहे। हे त तव्हां रोड ते बीठा हो, हेठि लही वञो पोइ ॾिसो त छा आहे हुते हालत। यूनियन काउंसिल में जेका बजट अचे थी 5 लख रुपया महाना, उहा तव्हां छा था सम्झो त तव्हांजे शहर ते ख़र्च थिए थी? साईं हाणे 5 लख रुपया ख़र्च थिए असांजे शहर ते, पोइ शहर त असांखे सोनो हुजे न। पोइ अहिड़ी हालत छो हुजे शहर जी साईं? साईं, ढरखण शहर में असां आया आहियूं, तव्हां छा था सम्झो त तव्हांजे शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? बिजली जो गोराम आहे, साण बिजली कोन्हे का त साण शहर में ॿियो साण सॼो ॾींहुं बिजली कोन्हे असां वटि। भाऊ, तव्हांजे नज़दीक ढरखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? सर हिते त को असां को मसइलो बिजलीअ जो आहे घणो, ॿियो त को अहिड़ो को कोन्हे। बाक़ी मसइला सभई ढरखण जा हल थियल आहिनि? कुझु हल थियल आहिनि, कुझु न आहिनि हल थियल, कुझु थींदा था रहनि। अलाह ख़ैरु कंदो को। ढरखण शहर जे यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? सर शाह साहब आहे हिते, नाले जी ख़बर न आहे। उहो मसइला हल करे थो शहर? सर अहिड़ा मसइला हल नथो करे जेके माना थींदा आहिनि। सर वॾे में वॾो मसइलो आहे ग़रीबी दूरि थींदी सर, त पोइ हर मसइलो थी वेंदो। असांजे इलाइक़े में सिर्फ़ु ॻाल्हि आहे इहा मोहबत जी ॻाल्हि आहे। मोहबत में रंग रखंदव त बहितर थींदी। साईं असांजे ढरखण जे में त वधि में वधि मसइला आहिनि। कहिड़ा मसइला बयानु कयूं? ढरखण जो शहर खंडर लॻो पियो आहे, नाला ताज़ा वहनि पिया,
का बि ॾिसो पाण था त हिते गवर्नमेंट जानवरनि जी का अस्पताल कोन्हे का, माण्हुनि जी अस्पताल आहे त उहो ॿाहिरि आहे। ॿाहिरि मूंखे ॿुधाए को बि ड्रखणनि जे माण्हुनि खे, को बि शहर वारनि खे सुख कोन्हे को। हितां जो सेक्रेटरी केरु आहे? सेक्रेटरी ख़बर कान्हे, को बि सेक्रेटरी नाले जी ख़बर कोन्हे सेक्रेटरी केरु आहे। बाक़ी हिकिड़ो आहे ॿुधूं था किलारको सैयद बादशाह आहे, उहो माण्हू भलो आहे, ड्यूटी करे थो, स्टाफ करे। सेक्रेटरी बिजली जो मसलो आहे, ॿिया टियां नालियुनि जा वग़ैरह गंदगी आहे। ड्रखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? बसि वधीक ड्रखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? अच्छा, इहो ॿुधायो त ड्रखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? इहा बि ख़बर न आहे। तव्हांजे नज़दीक इन ड्रखण जो शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? इहो हाणे असां नथा ॿुधायूं, गवर्नमेंट मुलाज़िम आहे। गवर्नमेंट मुलाज़िमत आहियो पर शहरी आहियो, एज़ ए शहरी तव्हां छा था सम्झो त हिन शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? वॾे में वॾो मसइलो ड्रेनेज वग़ैरह जो आहे। हिन जो ड्रखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी कहिड़ो आहे? इहो सेक्रेटरी यूनियन काउंसिल जी महीने जी बजट केतिरी आहे? ख़बर उहा हिते 5 लख रुपया बजट आहे यूनियन काउंसिल जी हर महीने। उहा छा था सम्झो त शहर जे सिहत सफ़ाईअ ते, ड्रेनेज सिस्टम ते ख़र्च थिए थी? सफ़ाई थिए थी। ड्रखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? असां मसइलो आहे नालियूं पाणी वहे थो पियो, हे सॼो रोड ठहियल कोन्हनि के, हे राति जो बदमनी वधी वई आहे, बेरोज़गारी थी वई आहे। अच्छा साईं, हिते जेको ड्रखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? कोई केरु आहे? अच्छा, इहो ॿुधायो साईं त हिन जी यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे? असांखे त ख़बर कान्हे असांखे। त जॾहिं तव्हां माना हुन यूनियन काउंसिल जे उन मामलात खे ई न ॼाणंदव त उन्हनि खां हक़ कीअं वठंदव? हक़ पाण अचनि, घुमनि, खतनि, सर्विस कनि, ॾिसनि त छा कमु थिए थो, छा नथो थिए, पघार था खाइनि, गवर्नमेंट जी तरफ़ कमु कारियूं ॾिसनि वसनि न। महिरबानी भाऊ, ड्रखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे तव्हांजे नज़दीक? सर असां नथा ॾेई सघूं कमेंट्स काई बि। अच्छा, ड्रखण में जेका सफ़ाई सुथराई जे हवाले सां जेका बजट अचे थी गवर्नमेंट जी, उहा शहर ते ख़र्च थिए थी? तव्हां नथो ॾेई सघां छो त मां पाण मीडिया में आहियां। हे ॾिसो लोगो पियो अथव। त पोइ मीडिया जा हो त तव्हां वधीक बहितर ॻाल्हाए सघो था न। वॾे में वॾो मसइलो असांखे त हिन वक़्तु नज़र न आयो आहे। माना ड्रखण जा सभु मसइला हलनि, हिते को बि मसइलो कोन्हे? तक़रीबन असांखे त हिकिड़ो वॾो मसइलो नथो नज़र अचे। ड्रखण जे यूनियन काउंसिल जो बजट केतिरी आहे महीने जी? सही से यार पाण ख़बर न आहे। सेक्रेटरी केरु आहे हितां? सेक्रेटरी बि ख़बर न आहे। त जॾहिं तव्हांखे हितां जे बजट जी या हितां जे अमलदारनि जी मालूमात एतिरी न हूंदी त उन्हनि खां हक़ कीअं वठंदव तव्हां? बरल असां पंहिंजी रोज़ी था कयूं हक़। हाणे असां कहिड़ा हक़ आहिनि त असां जेको आहे वञी हक़ उन्हनि खां वठूं? या कहिड़ी असांखे नौकिरी आहे, कहिड़ी नौकिरी आहे त असांखे पघार नथी मिले त असां वञी ज़ोरी उन्हनि सां हक़ वठूं? साईं बेरोज़गारी सां असां वटि जेका तमामु घणी थी आहे। जीअं लॉकडाउन थी आहे उन खां पोइ हिते तव्हां शहर में ॾिसी सघो था त माना माण्हू ई कोन्हे को, हर शइ। हीअ जेका बेरोज़गारी ऐं महांगाई जी ॻाल्हि कयो था, हिन जो ज़िम्मेवार केरु आहे? सर हुकूमत ज़िम्मेवार आहे न जी। हाणे सोचा हिते ड्रखण जो जेको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? सेक्रेटरी त पहिरियां निसार चांडियो हुयो, बहरहाल हाणे ख़बर न आहे त हाणे केरु आहे। यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे? सर बजट जी असांखे इन मालूमात न आहे। ऐं ड्रखण शहर जो तव्हांजे नज़दीक वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? असां वटि घणे खां घणो ड्रेनेज सिस्टम जो ऐं पाण में दुरभर जेके मसइला मसाइल हलनि पिया, अॼु भाउ खे कोई बि नथो बर्दाश्त करे। सनियूं थुलियूं ॻाल्हियूं पाण में शेयर करणु, हिक ॿिए खे विढ़ाइणु, मतिलबु वॾेरा तकरार जेके वॾेरा पाण में। यूनियन काउंसिल बडो जो सेक्रेटरी केरु आहे? असांजो सेक्रेटरी साहिबु हिन टाइम आहे ज़ाहिद अहमद लौलाई। अच्छा, इहो तव्हां साईं जेतोणीकि नौजवान आहियो त तव्हांखे ख़बर आहे, ॼाण आहे त तव्हांजी यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे महीने जी, जेका सरकार पैसा ॾिए थी यूनियन काउंसिल? नो सर, असांखे हिन जे बारे में कोई बि मालूमात न आहे। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे असां ॿुधायूं त तव्हांजे यूनियन काउंसिल जी हर महीने जी बजट 5 लख रुपया आहे, त तव्हां छा था सम्झो त उहे पैसा तव्हां ते ख़र्च थियनि था? न सर, अहिड़ो त कोई बि असां वटि कमु न थींदो आहे। बसि सिर्फ़ु इहो ई हूंदो आहे, हिकु ॿ भंगी घुराए करे थोरी सफ़ाई करे हर महीने में हिकिड़ो दफ़ो ॾेखारींदा आहिनि बसि। तो तव्हांजे नज़दीक वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? असां अहिड़ो कोई बि मसइलो न आहे। अच्छा, तव्हांजा सभु मसइला हलनि? हा जी जी। ड्रखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु? इहा ख़बर न आहे।
यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे महीने जी जेका सरकार पैसा ॾिए थी शहर जे न सफ़ाई सुथराई लाइ? शहर जी सफ़ाई आहे ई कोन कुझु बि। पैसा घणा था मिलनि यूनियन काउंसिल? इन्हनि जी ख़बर न आहे सर। मसलो असांखे त काई ख़बर ई नथी पए हाणे अलाए केतिरो मसलो आहे या न आहे छा आहे। अच्छा, तव्हां सां माना को बि मसइलो न आहे? न असांजो कोई तव्हांजा सभु मसइला हलनि? अच्छा, त हीअ हिन जो ॾखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी कहिड़ो आहे? सेक्रेटरी हिकिड़ो बदिलिजी आहे हालाए हाँ जमील शेख आहे। जमील शेख आहे। अच्छा, हीअ यूनियन काउंसिल ॾखण जी बजट केतिरी आहे महीने जी? उहा असां न वञो न कयो न का पुछाई ॻाल्हि का कंदा आहियूं असां त कोई को सफ़ाई सुथराई ॾखण जी थिए थी? सुठी थिए थी। हा सुठी आहे फर्स्ट क्लास। पोइ तव्हांजे नज़दीक ॾखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? बसि मां न ॻाल्हायां, मूंखे नथो अचे। ॾखण शहर अलहमदिल्ला हूअं त सभ खां बहितर आहे, हर मामिलो जेका पंहिंजी जॻह ते सही आहे, पर मां सम्झां थो हाणे अहिड़ो सेफ्टी सिक्योरिटी जेका पंहिंजी जॻह ते आहे मसइलो, हिकु चेक एंड बैलेंस जीअं थींदो आहे, मां त उहो हिकिड़ो जेका मेन माना तव्हां जो सम्झो था पिया त हितां जा सभु मसइला हल आहिनि? न मसइला त हल जेका न आहिनि, बसि हिते अलहमदिल्ला हूअं त काफ़ी बहितर आहे, पर पोइ ड्रेनेज जो सिस्टम आहे या हिकिड़ो जेको हितां चूंडियल नुमाइंदा आहिनि जेको कुझु उन्हनि खे हिकिड़ो ज़िम्मेवारी जे हिसाब सां करणु घुरिजे, मां सम्झां थो उहो नथो थिए पियो। अच्छा, हितां जो जेको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? सर न इन बारे में मूंखे का महीने जी बजट जेका गवर्नमेंट पैसा ॾिए थी यूनियन काउंसिल ॾखण खे इन शहर जे प्रोग्रेसिव जे लाइ, उहा केतिरी आहे? सर इन बारे में का बि फिगर मूंखे जेका ॼाण न आहे एक्ज़ैक्टली। वॾो मसइलो ॾिसो पाण था, वॾे मसइलो इहो आहे। अलाए कहिड़ो था ॾिसो? महांगाई गंदगी लॻी पई आहे, मुल्क जहान सफ़ा ओके लॻो पिया। साईं, तव्हां जे यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी कहिड़ो आहे? पाण खे ख़बर न आहे तव्हां। यूनियन काउंसिल जी महीने जी बजट केतिरी आहे जेका गवर्नमेंट ॾिए थी पई यूनियन काउंसिल ते शहर ते ख़र्च करण लाइ? पाण खे ख़बर न आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी न। हा शहर में जेकी अॼुकल्ह सफ़ाई सुथराई आहे उनजो माना सफ़ाई जो ॾाढो मसइलो आहे। तक़रीबन ॾखण में जेकी सफ़ाई थिए थी उहा तक़रीबन भंगी जेके अचनि कोन था डेली रूटीन, ऐं जेके सेक्रेटरी आहिनि उहे कमु सही कराइनि कोन था। जेको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे, नालो छा आहे? उहो आहे आरिफ जमाली। हा, उहो रहियो आहे जंहिं इलाइक़ो त माना उहो कम जेके शहर जा थींदा आहिनि उहे न थी चुका आहिनि। भाऊ, जेकी ॾखण यूनियन काउंसिल जी महीने जी बजट केतिरी आहे जेका गवर्नमेंट बजट ॾिए थी शहर जी सफ़ाई सुथराई लाइ, उहा केतिरी आहे? उहो सर असांखे इन जी तस्दीक पूरी न आहे, पर असां जेके अंदाज़नि इहा आहे त 5 या 4 लख हूंदी जेकी महीने जी ईंदी हूंदी बजट। उनजो कमु जेको आहे सो उहो नथो थिए। शहर में सफ़ाई न आहे, गंद किचिरो लॻो पियो आहे, रोड रस्तनि में जेके आहिनि बदन ॾिसो त कीअं लॻा पिया आहिनि, खेखेड़ा लॻा पिया आहिनि। तव्हां छा था सम्झो त जेके 5 लख रुपया यूनियन काउंसिल खे मिलनि था, अगरि 1 लख रुपयो बि सही नमूने सां शहर ते हर महीने ख़र्चु कनि त सफ़ाई सुथराई थी सघे थी? बिल्कुलु थी सघे थी, जेकॾहिं इहो पंहिंजो हक़ अदा कंदा। यूनियन काउंसिल वारा सेक्रेटरी साहिबु जेको बि आहे पंहिंजो जेकॾहिं दिलि सां कमु कंदो शहर लाइ, त उन लाइ असां भले ई दुआऊं बि घुरंदासीं, इन लाइ असां सुठो चवंदासीं त बाबा जेके कमु थिए थो शहर में, पर असांजे शहर में अञा ताईं अहिड़ो को सुठो अमल न थियो आहे, अहिड़ो को कमु न थियो आहे जंहिंजे करे असां ख़ुशि थिया हुजूं, जंहिं मां असांखे ख़ुशी महसूसु थिए त हीउ कमु असांजे शहर में थियो आहे। भाऊ, असांजे शहर जे वॾे में वॾो मसइलो लाइट जो आहे। लाइट जो ॾाढो असां हेतिरे तंग थी चुका आहियूं। लाइट असांखे वापडा वारनि ॾाढो तंग कयो आहे ऐं महीने ते पैसा बि वठनि था पिया। हितां जो जेको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे, उनजो नालो? सेक्रेटरी साहिबु त मुंहिंजे ख़्याल में नालो कोन थो अचे, मेमण आहे। अच्छा, हितां जी जेका महीने जी बजट आहे यूनियन काउंसिल ॾखण जी जेका गवर्नमेंट ॾिए थी पई, केतिरी ॾिए थी पई? भाऊ, एतिरी त ख़बर पाण खे कोन आहे, बाक़ी मुंहिंजे ख़्याल में 1 लख रुपयो या 2 लख रुपया हूंदी थी सघे थी मे बी। जेकॾहिं तव्हांखे असां ॿुधायूं त तव्हांजे ॾखण यूनियन काउंसिल जी महीने जी बजट 5 लख रुपया आहे, त छा था सम्झो त इहा ख़र्च थिए थी तव्हांजे शहर? न थी सघंदी हूंदी भाऊ, न थींदी ख़र्च का अच्छे कुझु सफ़ाई कोन्हे का शहर में। असांजे गलियुनि में हलो का बि कोन्हे, को पाणी बीठो आहे, गंद किचिरो पियो आहे, का सफ़ाई कोन थी थिए। सुबुह जो तव्हां हलो असां सां चकर लॻायो, काई बि सफ़ाई कोन आहे असांजे शहर में। जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? साईं, असां पाण ॿाराड़ीअ जा, मूंखे काई ख़बर न आहे, अञा हीअ उस्ताद आहे। अच्छा, तव्हां जे कहिड़ी यूनियन काउंसिल में रहंदा आहियो? यूनियन काउंसिल शायदि मदे जी आहे असांजी। अच्छा, उतां जो सेक्रेटरी केरु आहे? काई ख़बर न आहे।
तव्हांजे यूनियन काउंसिल जी महीने जी बजट केतिरी आहे जेका गवर्नमेंट तव्हांजे यूनियन काउंसिल जे बहितरी लाइ ॾींदी आहे महीने जी? इहा बि पाण खे काई ख़बर न आहे। मसइलो कहिड़ो आहे? मसइला त खोड़ सारा आहिनि। सफ़ाई सुथराई जो मसइलो आहे, मेन मसइलो इहो आहे। हितां जो जेको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी आहे उनजो नालो छा आहे? साईं ख़बर न आहे। यूनियन काउंसिल में बजट महीने जी केतिरी आहे जेका गवर्नमेंट हिन शहर जे बहितरी जे लाइ सफ़ाई सुथराई जे लाइ ॾींदी आहे? साईं कॾहिं हिननि खां इंफॉर्मेशन न वरिती आहे अहिड़ी का। जेकॾहिं असां तव्हांखे ॿुधायूं त तव्हांजे यूनियन काउंसिल जी महीने जी बजट 5 लख रुपया आहे त छा तव्हां सम्झो था इहे पैसा ख़र्च थियनि था तव्हांजे शहर? साईं हुननि वटि पघारूं बि जाम आहिनि। पघारूं जेकॾहिं उन्हनि कढी करे पोइ बि लख रुपियो अगरि उन्हनि खे बचे ऐं उहे तव्हांजे शहर ते ख़र्च कनि त छा सफ़ाई सुथराई बहितर थी सघे? लख रुपियो गंज आहे शहर जे लाइ, ज़बरदस्त कमु थींदो लख रुपये में। तव्हांजे नज़दीक ड्रखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? साईं असां वटि हिते त मसइलो साईं बिजली जो घणो मसइलो आहे। अॼुकल्ह बिजली तमामु जेको आहे घटि थी हले। सुबुह वई हलो बिजली जेको आहे इहा हाणे आई आहे 4 बजे ताईं आई आहे। तव्हांजे यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे हिन ड्रखण जो? साईं इहो त असांखे थोरो मालूम न आहे छो जो हिते रोज़ चेंज थींदा रहनि था। अच्छा, हिते यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे महीने जी? बजट साईं 5-6 लख रुपया आहे। त उहे हिन शहर ते ख़र्च थियनि था सफ़ाई सुथराई ते? साईं थिए थो पर तमामु घटि थो थिए छो जो अॼुकल्ह जेको सरकारी मुलाज़िम जो जेके हिन असांजा मुस्लमान आहिनि उनजे करे कमु जेको आहे थोरो घटि थो थी वञे। त ड्रखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? मसइला त घणा आहिनि। ॾींहों ॾींहुं चोरियूं थियूं थींदी वञनि, दहशतगर्दी वधंदी थी वञे, प्लाटनि ते फॾा था हल। साईं मसइलो वरी कहिड़ो ई कहिड़ो आहे। सॼी महांगप आहे, बेरोज़गारी आहे, इंतिहाई गुरबत वधी वई आहे। इंसानु पंहिंजे जफ़ा में पूरो आहे, खाइण पीअण में पूरो आहे। हिते जेकी यूनियन काउंसिल ड्रखण आहे इन जो सेक्रेटरी केरु आहे? हितां जो हिकिड़ो त हुयो अॻ में जेको आहे त निसार हुयो नालो, हुन चांडियो हुयो। हाणे ख़बर न आहे त केरु आहे। यूनियन काउंसिल में महीने जी बजट केतिरी आहे जेका गवर्नमेंट ॾींदी आहे शहर जे सफ़ाई सुथराई लाइ? सफ़ाई हूंदा तव्हां पंहिंजे साम्हूं अखियुनि सां ॾिसो था, इहा ई सफ़ाई आहे। हाणे केतिरी बजट थी मिले? बजट त साईं हाणे पाण खे पतो ई कोन्हे। सॼो ॾींहुं हर को पंहिंजे खाइण पीअण में कमाइण में पूरो आहे। उन्हनि खे छा ॾिसे त हुननि खे छा थो मिले। असां वटि अहिड़ा मसइला ई कोन्हनि। यानी कि तव्हांजे शहर ड्रखण जा सभु मसइला हल थियल आहिनि? बहितर आहे, सुठी ॻाल्हि। हितां जो सेक्रेटरी केरु आहे यूनियन काउंसिल जो? सेक्रेटरी को जत आहे, उहो हिते सफ़ाई सुथराई कराए थो? असां त कॾहिं ॾिठो ई कोन्हे। अच्छा, यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे महीने जी? पाण खे का ख़बर कान्हे भाउ। असांजो ड्रखण वॾे में वॾो जेको मसइलो आहे पहिरीं त सफ़ाई जो आहे। सफ़ाई तमामु घटि आहे ऐं जेका ॿियो इहो बिजली लोड शेडिंग आहे। हितां ड्रखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? इहो त जमाली साहब आहे। नालो ख़बर कोन्हे यार छा अथव भाई। जमाली कोठी न आहियूं त। अच्छा, त भाउ बेटा हिते जेका यूनियन काउंसिल जी बजट महीने जी घणी आहे? बजट इहा पुछा न कई आहे असां कॾहिं। तव्हां बाशऊर शहरी आहियो, हितां जा सीनियर माण्हू आहियो, तव्हांखे पंहिंजे यूनियन काउंसिल जी बजट जी ख़बर न हूंदी त तव्हां कीअं अंदाज़ो हणंदव त हिते ख़र्च थिए थी या नथी थिए? हा, इहा सही ॻाल्हि आहे तव्हांजी। असां कॾहिं पुछा कोन कई आहे। वॾो मसइलो झेड़े जे हिसाब ते। तव्हां कहिड़े खे वॾो मसइलो सम्झो था जेको जंहिंखे परेशानी लॻी पई आहे, वांदा वेठा आहियूं, कमु ई कान्हे को। इहे इन जी ज़िम्मेवार केरु आहे इन शइ जो? हुकूमत आहे। तव्हांजे यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? सेक्रेटरी त हूअं त सुमरो हुयो, हाणे पोइ हाणे अलाए केरु आहे। तव्हांजे यूनियन काउंसिल जी महीने जी बजट केतिरी आहे? बजट चवनि था इलाही आहे, इलाही था चवनि, खाई था वञनि। 8-5-6 लख आहे मां तव्हां 5-6 लख रुपया बजट आहे त जेकॾहिं तव्हांजे शहर ते सेक्रेटरी 1 लख रुपयो महीने में सफ़ाई ऐं नालियुनि जी सफ़ाई ते ख़र्च करे त छा था सम्झो ते सफ़ाई थी वेंदी? हा, थी वेंदी, भली थी वेंदी। खाइनि था पैसा न सफ़ाई करणु कनि सभु। ड्रखण शहर जो मसइलो आहे त कोन, हर शइ ख़ैरु लॻो पियो आहे। तव्हांजे नज़दीक माना ड्रखण शहर जा सभु मसइला हल थियल आहिनि इंशाअल्लाह? हा, ख़ैरु। साईं ड्रखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? यूनियन काउंसिल जी महीने जी बजट केतिरी आहे जेका गवर्नमेंट ॾिए थी भई आवाम ते ख़र्च करण जे लाइ महीने? ख़बर न आहे।
वॾे में वॾो मसइलो इहो आहे त हिते आगा साहब जी चयो त हिते लैब न आहे जीअं छोकिरा उहो तालीम हासिल करे सघनि सरकारी तरह लैब हुजे ऐं हिनखे तालके खे म्यूनिसिपल कयो वञे त जीअं हिते नालियूं ऐं जेके ॾिसो था हिते बि माना पाणी बीहजी वेंदो आहे सफ़ाई जो तमामु मसइलो इहो आहे। हिते जेके ॾखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे, नालो छा आहे? कोई जमाली आहे पर उहो उनखां अगरि असां को बि मसइलो थींदो आहे त सफ़ाई जो अगरि फ़ोन कंदा आहियूंसि त उहो चवंदो आहे मां न आहियां। अगरि 2-3 ॾींहं कुझु टाइम हिकिड़ो जो सेक्रेटरी जनरल हुयो जेको ॿी यूनियन काउंसिल जो वफ़ात थी वियो त उन ते हुन चयो हुयो त मां आहियां, बाक़ी हुनखे असां फ़ोन कंदा आहियूं त उहो चवंदो मां न आहियां, न उहो ऑफिस ईंदो आहे, न असां हुनखे करे ॾिठो ई आहे। त भाऊ हितां जी जेका महीने जी बजट आहे यूनियन काउंसिल जी जेका गवर्नमेंट हिन शहर जे सफ़ाई सुथराई लाइ ॾींदी आहे उहा केतिरी आहे महीने? इलाही हुनजी बजट आहे, कुझु लखनि में हुनजी बजट आहे, पर हिते न कुझु बि न थींदी आहे ऐं हिते सफ़ाई वग़ैरह जो बिल्कुलु इंतज़ाम धरम भरम आहे। असांजे मसइलो ॾखण में इहो ई आहे त रोड जेको आहे असांजे तरफ़ अचे थो उहो भॻ टुटल आहे, माना रोड जो वॾे में वॾो मसइलो आहे। अच्छा हिते यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे ॾखण? इहो मूंखे ख़बर न आहे। नालो असां कोन पुछा कयो तव्हां साणो। ॾखण यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे महीने जी? काफ़ी बजट त काफ़ी हूंदी पर हिते मिले कुझु कोन थो। हा मिले कुझु। साईं जेका यूनियन काउंसिल पंहिंजे माना वित्त वसार जेका सफ़ाई कराए पई बिल्कुलु दुरुस्त कराए पई जेको आहे। भाऊ सरदार साहब तव्हां जेतोणीकि सहाफ़ी आहियो ऐं तव्हांजे हिन पूरे शहर जे मसइलनि ते नज़र हूंदी त हितां जा माण्हू त सख़्तु शिकायत कनि था त सेक्रेटरी उहे बिल्कुलु सफ़ाई नथो कराए ऐं जेको आहे तव्हां हुनजे हवाले असां बिल्कुलु जेको जेतिरो ॾिठो था थिए सफ़ाई अमलो मौजूदु आहे, रोज़ानो सफ़ाई थिए पई, बाक़ी हर कंहिंजी पंहिंजी राय आहे। थोरो ड्रेनेज जो मसइलो आहे जेको माना वॾे रस्ते खां ख़राबु पियल आहे, उनजे दुरुस्त जी ज़रूरत आहे, ड्रेनेज सिस्टम दुरुस्त कयो वञे। महिरबानी। ऐं हिते के शइ जो कमु ई न हली रहियो आहे, को कमु हली रहियो न आहे रहियो शहर में जेके आहिनि चङा मुर्द हेॾो होॾो माल जेको मिले थो खयूं वेठा आहिनि। भाऊ त हिन यूनियन काउंसिल ॾखण जो सेक्रेटरी केरु आहे? साईं यूनियन काउंसिल जो ॾखण जो सेक्रेटरी ॿोड़ो आहे पीचराम जो आहे। भाऊ जेका महीने जी बजट आहे हितां जी ॾखण जी केतिरी आहे? ॾखण जी बजट करोड़ 2 करोड़ आहे। हा करोड़ न अथव यार, 5 लख अथव। 5 लख हूंदी सर, पर उहा काॾे थी वञी सर, हिते त को कमु त हले ई नथो, को बि न। हिते सफ़ाई सुथराई सेक्रेटरी कराए थो? न सर का शइ न आहे, 6 महीने बि नाले जो किन नथो निकिरे, 6 महीननि खां पोइ बि को नथो अचे सफ़ाई करणु। वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? साईं असां त हिते महिमान आया आहियूं, वधीक किथां जा आहियो महिमान? कहिड़े यूनियन काउंसिल जा आहियो? ज़िलो शिकारपुर। यूनियन काउंसिल कहिड़ी आहे? सुल्तानकोट। सुल्तानकोट यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? उहो चवंदा आगा बशीर खान। केरु? आगा बशीर खान। आगा बशीर खान। सुल्तानकोट यूनियन काउंसिल जी बजट केतिरी आहे महीने जी? उहा हाणे असां पुछा ई न करे या न वरी असां पुछंदा। जेकॾहिं तव्हांखे बजट जी जेसि ताईं ख़बर न पवंदी त इहा तव्हां कीअं अंदाज़ो हणंदव त उहा ख़र्च थिए थी या नथी थिए? बिल्कुलु थिए, कमु थियनि था नी, कमु ॾिसूं था, हर शइ थिए थी, हर शइ ठहे थी त उन में ख़बर पए थी, बजट अचे थी ऐं कमु थिए थो। यूनियन काउंसिल सुल्तानकोट जा माना सभु मसइला हल थियनि था? बिल्कुलु, तव्हां हिकु दफ़ो अची करे चकर हणी ॾिसो, पाण ख़बर पइजी त। तव्हांजी यूनियन काउंसिल कहिड़ी आहे? असां इहा ई मज़दूरी मड़ी आहे, ॿियो वरी छा आहे। यूनियन काउंसिल कहिड़ी आहे तव्हांजी, हुन जो नालो छा आहे? यूनियन काउंसिल कौन सी यूनियन काउंसिल? अच्छा त भाऊ हुन यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे? सिक्योरिटी ख़बर बि न आहे भाऊ। बजट उते गवर्नमेंट तव्हांखे ॾींदी आहे उते ख़र्च करण लाइ हुनखे सेक्रेटरी खे? इहा का बि ख़बर न आहे, असां पाण नवां लॾे आया आहियूं हिते, आहियूं असां असुलु कंबर। असांजे नज़दीक त कुझु न आहे। तव्हांजे नज़दीक माना ॾखण जा पूरा कुल मसइला हल थियल आहिनि? हा असांजा कुल हल थियल आहिनि। भाऊ ॾखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी केरु आहे, नालो छा आहे? असांखे ख़बर न आहे। हितां जी बजट केतिरी आहे ॾखणनि जी? असांखे कहिड़ी ख़बर आहे बजट केतिरी आहे। तव्हांजी उमिरि त माशाल्लाह वॾी आहे, नौजवान आहियो त तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे न, यूनियन काउंसिल जी बजट जी ख़बर न हूंदी। स्टूडेंट आहियूं हाणे। अच्छा कऊं क्लास पढ़ंदा आहियो? मां फर्स्ट ईयर में आहियां। अव्हांजे नज़दीक ॾखण शहर जो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे? साईं ॾखण शहर में प्ले ग्राउंड कोन्हे, पार्क कोन्हे, ऐं लाइब्रेरी कोन्हे, ॿिया इहे साईं रोड रस्ता नालियुनि जो धरम भरम निज़ाम लॻो पियो आहे। भाऊ ॾखण यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी जो नालो छा आहे?
साईं हिकिड़ो मिंट साईं वॾो मसइलो जेको ड्रेनेज सिस्टम आहे हिते उहो नाकार आहे बिल्कुलु। ऐं उन खां अलावा जेको सरकार जी बेध्यानीअ सबबु गंद किचिरो हर घिटीअ में हर उन में तरक़ियाती कम 2 सालनि खां हिते कोन थिया आहिनि, न MNA जे फंड मां न MP जे फंड मां। यासीन साहब हिते जेको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी महिरबानी करे ॿुधायो त केरु आहे ऐं बजट हिते केतिरी ईंदी आहे महीने जी? अच्छा, यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी त आरिफ़ जमाली आहे, पर तव्हांखे ख़बर आहे त असांजे तालके गड़ियासीन में 17 यूनियन काउंसिलियूं आहिनि। उन्हनि जा जेके बि कम आहिनि कार आहिनि उहे जेके थियनि था उहे बंगलनि जे आशीर्वाद सां थियनि था, उन जे करे आवाम खे रिलीफ नथो मिले। हितां रखण जी बजट केतिरी आहे महीने? 5 लख महीने जी बजट आहे, पर माना मतिलबु कागज़नि में पूरी थी वञे, पर आवाम खे कोई बि उन मां रिलीफ न मिलियो आहे। यासीन साहब इहो ॿुधायो त जेकॾहिं 4 लख रुपया बिल फ़र्द हू पंहिंजे ऑफिस ते एक्सपेंसिस ते ख़र्च कनि ऐं 1 लख रुपयो हर महीने शहर जी सफ़ाई सुथराई ते ख़र्च कनि, त छा शहर जी सफ़ाई सुथराई मुमकिन आहे? साईं बिल्कुलु, शहर एॾो वॾो कोन्हे को, ऐं जेको हिते हूअं त जेकॾहिं चाहिनि त मसइला इहे माना हल था थी सघनि, पर जेके बंगलनि जा ख़र्च था हलनि, जेके किचन था हलनि, उहे यूनियन काउंसिल जे जेके बजट मां था हलनि, जंहिंजे करे माना कम नथा थियनि। अदा शहरी शिकायत छो न कंदा? उन्हनि सां जेके टैक्स वरितो वेंदो आहे, उन्हनि खां वोट वठी वेंदो आहे, उनजो को मसइलो हल न थींदो, लाज़मी दांह त कंदा न। जीअं तव्हां सां दोस्तनि ॻाल्हायो त यूनियन काउंसिल खां वठी डिस्ट्रिक्ट ताणी अॻे चूंडियल नुमाइंदा सियासतदान ते लानत वसंदो हुयो त इहे पैसा खणी खाईंदा आहिनि, हाणे उहे पैसा था कनि, ॿियनि किथे बि कोन था वञनि, पर तरीक़ो ॿियो आहे। हाणे जेके असांजे नॉलेज में आहे त चूंडियल नुमाइंदनि जा बंगला, उन्हनि जा शारता पैसा वठी उन्हनि ऑफिसरनि खां SDM मुख़्तियारकार जी मार्फत पैसा वठी उन्हनि खे पैसा पुॼाइनि था। किचन जा, नौकरनि जा ख़र्च, उन जा कपिड़नि जा ख़र्च, घर जा बि सॼो तेल जा ख़र्च बि अची लिफ़ाफ़ा उते ॾेई था वञनि, त पोइ जॾहिं लिफ़ाफ़ा निकिरी था अचनि उन फंडनि जे हिते नेब किथे आहे, इंटीग्रेशन किथे आहे? सिर्फ़ु जेको माण्हू कमु कंदो आहे असां उनखे टोकींदा आहियूं, जेको माण्हू माना अवामी ख़िदमत करण जी कोशिशि कंदो आहे उनजे पेरनि खे छिकींदा आहियूं, छो त अक्सरियत उन्हनि माण्हुनि जो आहे इहे करप्ट हूंदा आहिनि। तॾहिं बि अयूब साहब जेतोणीकि यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन हुया माज़ी में, हाणे सेक्रेटरी आहिनि, उन्हनि जो चवण इहो आहे त जेका असांखे बजट मिले थी असां पघारुनि में ई पूरी नथी पए, या पघारुनि में ज़ोर मस सां असां पूरी कयूं था, त असां शहर जा या पंहिंजे यूनियन काउंसिल जी जेका जुडिक्शन आहे उते तरक़ियाती कम कीअं करायूं? छा उन्हनि जी ॻाल्हि ठीकु आहे? अदा लोकल गवर्नमेंट यतीम खानो आहे, पोइ जीअं सिंध यतीम खानो आहे जेको ॿाहिरियों माण्हू अची हिते पलिजे थो, जेके डिपार्टमेंट जा माण्हू जितां भर्ती थी विया आहिनि, हिकिड़ो रोज़गार जंहिं माण्हू ॾिनो आहे, पर उन रोज़गार खे हिननि सिर्फ़ु करप्शन जी वर चाढ़ियो आहे। हिकिड़ो ईअं माना वॾेरनि पंहिंजा हिकिड़ा गुलाम धारिया आहिनि, उहो कमाए उन्हनि खे ॾिनो मिशन आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए 5 लख रुपया फी यूनियन काउंसिल ते अचे थो, हर सीट UC जो 5 लख रुपया मूंखे मां चैलेंज सां थो कयां, SDM हुजे, DC हुजे, इहे हिननि जा हिसाब पती निकिरंदा आहिनि मुंहिंजा भाउ, इहे हिननि जा शाही ख़र्च कान था अचनि, छड़ो मुलाज़िमनि ते मारो आहे, मुलाज़िम कूड़ था ॻाल्हाइनि, सभु ड्रामो टोपी आहे, हिन जा ठेकेदार बि हिननि जा ठेकेदार आहिनि, त उन्हनि जा नालनि ते बिल कढी करे उहे करप्शन कंदा आहिनि। असांखे अफ़सोस आहे त असांजा उन्हनि ते ॾोह कोन्हे। असांजे जंहिं इलाइक़े में रहूं था उन्हनि जे ॻोठाणनि जो, उन्हनि शहर जो, उन्हनि जो बि हक़ु आहे त उन्हनि खां हिसाब किताब वठनि। असां ईअं ॿी त चङे मुड़ुस खे बहुत थींदो, वॾेरे जे पादर नौकर खां बहुत थींदो, पर ख़बर आहे हुनखे फिलाणे वॾेरो फिलाणे माण्हू आहे, उनखां पुछी न सघंदा आहिनि, ॾाढे मुड़ुस खां पुछी न सघंदा आहिनि। असां अगरि जेसीं ताणी पंहिंजा हक़ वठी न सघंदासीं तेसि ताणी इहो अशर असां थींदो रहंदो। कहिड़ो वॾेरनि तो ॾोह, वॾेरनि खे ख़बर आहे, वेंदासीं नालो ॿुधंदो चुप कंदो, उहो के उन लाइ शिकायत करे केरु? खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।